छॾी, असां सभिनीनि खे ॾेई छॾी, असां सभिनीनि खे एंटरटेन करण में ॾेई छॾी। जेकॾहिं मूं 2 पंध कया दादू जा कराची खां, त इहे वॾा पंध न आहिनि, छो जो तव्हांजो सफ़र तवील आहे, तव्हांजे लाइ ॾिघो सफ़र आहे। उहो पब्लिक जेको आहे व्यूअर तव्हांजी लाइफ ॾिसणु चाहिनि पिया, लाइफ स्टाइल ॾिसणु चाहिनि पिया, छो जेको वेझे वेझे आहिनि उन्हनि खे त तव्हांजी ज़िंदगी जे बारे में ख़बर आहे, पर जेके परे आहिनि मूं जहिड़ा, कराची में रहनि था, कोई दुबई में, कोई लंडन, कोई इस्लामाबाद, हेॾा परे परे जेके माण्हू रहनि था उन्हनि खे ख़बर नाहे त मंज़ूर सकीरानी साहिब जी ज़िंदगी कीअं आहे, हुननि जो लाइफ स्टाइल कीअं आहे, हुनखे हिन फील्ड छा ॾिनो आहे, हू कीअं ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, हीअ माण्हुनि खे ख़बर नाहे। छो तव्हां डायरेक्ट स्टेज ते ईंदा आहियो, उते परफॉर्म कंदा आहियो, छो जो जॾहिं इंसानु परफॉर्म कंदो आहे पोइ घर में असां वटि केतिरियूं बि ॾुख तकलीफ़ूं पीड़ाऊं हूंदियूं आहिनि, उहे असां उते शो न करणु ॾींदा आहियूं, उते असां नचंदा आहियूं, ॻाईंदा आहियूं, एंटरटेन थींदा आहियूं न, त पब्लिक सम्झी न सघंदी आहे अंदरि जे मंज़ूर सकीरानी खे। अॼु ताईं कंहिं ॾिठो न आहे, आई थिंक कंहिं सुञातो न आहे सभु। कुझु माण्हुनि खे त सर ख़बर आहे तव्हां बेसिकली दादू जा आहियो, पर असांजे प्रोग्राम जी नोयत आहे त शुरू खां शुरू कंदा आहियूं। पैदाइश हिन शहर जी आहे, हिन ई पाड़े जी आहे, थोरो ॿुधाईंदा हलो सर। शहर दादू शहर शाहबाद महलो ऐं इते ई स्कूल प्राइमरी मैट्रिक ताईं मां हिते पढ़ियुमि, वरी पोइ माइग्रेट करे कराची में पंहिंजे शौक़ जे करे ईअं हिते ई पंहिंजो असली पंहिंजो अबाणो घर आहे, पंहिंजो अबाणो इहो ई शुरू खां ई करे। सर हिन फील्ड में ॿियो बि कोई फैमिली मेंबर ख़ानदान में कोई हुयो मौसीक़ी जी तरफ़ या आर्ट जी तरफ़, या तव्हां अकेलोता आहियो, अकेला आहियो? अकेलो ई हिन फील्ड में ऐं मौसीक़ीअ में मूंखे कुदरती दात, मुंहिंजा ॿिया जेके फैमिली मेंबर्स उहे तव्हां जेकर मुंहिंजा ॿाहिरि त वीचारा रहिया दुनिया में, पर हिकिड़ो आ कंदा त माण्हू खिलंदा ॿुधण अचो त तव्हां में केॾो तज़ाद आहे, त तव्हां आवाज़ जेको आहे आ जी बि ख़बर कान्हे, त उहो म्यूज़िक खां परे हा, सभु पूरे माना ख़ानदान में माण्हू सभु परे हूंदा मौसीक़ी खां, आर्ट खां परे आहे बिल्कुलु। पोइ सर तव्हां में इहा शइ कीअं आई, बाय बर्थ हुई, नंढे लाइ खां हुई? बसि नंढे लाइ जीअं होश संभालियो त मूं में इहा मौजूदु हुई कला। केतिरी उमिरि में फस्ट टाइम गुनगुनायो ऐं तव्हांखे या कंहिं माण्हुनि तव्हांखे चयो त तव्हांजी वॉइस ॾाढी भली आहे, तव्हां ॾाढो सुठो ॻाईंदा, केतिरी मां खां अमड़ खां ॿुधां पियो त मां घुमंदे फिरंदे रांदि कुॾंदे ॻाईंदो वठंदो हुउमि, जेको बि हूंदो हुओ पुराणी उहा ख़बर न हुन वक़्तु छा ॻाईंदो हुउमि, कीअं ॻाईंदो हुउमि, रूंगट ओतिरो हलंदो हो पियो मुंहिंजो। उन खां पोइ जॾहिं थोरो होश संभालियो त स्कूल में पहुतुसि, त स्कूल में मां कुझु गीत ॻाया, पोइ वरी जेके मूंखे यादि आहिनि त हिन वक़्तु 5-6 दर्जे में मां पहुता, मूंखे यादि आहे त आय लड़ी मूं सुई विञाई, हिकिड़ो गीत लोकगीत हलंदो, उहो मूंखे त ॾाढो हुन में ॿार वॾा या जेके बि स्कूल जा शागिर्द पसंदि कंदा, अहिड़े तरीक़े सां स्कूल खां ईअं स्टार्ट थियो। उन टाइम सर केतिरी उमिरि हुई फस्ट टाइम जॾहिं गुनगुनायो ॻायो तव्हां? मां प्राइमरी में पंहिंजो नंढड़ो मुंहिंजे ई करे जेको आहे सो उस्ताद नंढड़ो प्रोग्राम मुंहिंजे ॻोठड़े में हिते ई रखियो, बल्कि उतां खे बि असांखे बिल्कुलु साम्हूं आहे स्कूल जे उन में ई, ऐं पंहिंजे ॻोठ वारा पाड़े वारा आया, फस्ट टाइम उहो आहे फिल्म में, असां 12 ख़्याल में आहियूं नंढे लाइ। जी उन टाइम मतिलबु 12-13-14 साल केतिरी उमिरि हुई? 10 साल हूंदी आहे, 10-11 साल, मतिलबु 10-11 साल जी उमिरि फस्ट टाइम तव्हां। ऐं पोइ सिखिया वरिती कंहिं उस्ताद खां, सिखिया वठंदा रहियो या उस्ताद बाक़ाइदे? जॾहिं मां हितां मैट्रिक पास कई ऐं पोइ हिते तेसिताईं मां स्कूल जा प्रोग्राम्स वग़ैरह कया, ॿिया प्रोग्राम न, सिर्फ़ु स्कूल ऐं कॉलेज जा प्रोग्राम्स जेको आहे थोरो अलहमदिल्ला स्कूल में पढ़ाई मिली, शागिर्दनि उस्तादनि ॿुधो, उन्हनि महसूसु कयो मुंहिंजे आवाज़ खे, त पोइ उहे मां प्रोग्राम्स काफ़ी कया उन दौरान। पोइ मां मैट्रिक पास करण खां पोइ दिल्ली शौक़ु थियो त मां रेडियो या टीवी ते वञा। अच्छा। छो जो कंहिं प्रोग्राम हिते कॉलेज में हिकिड़ो प्रोग्राम थियो, उन में रेडियो पाकिस्तान जो या टीवी जेको प्रोड्यूसर आयो हो, जंहिं मूंखे हिते ॿुधी उन मूंखे ऑफर बि ॾिनी, तव्हां अचो, तव्हांजो ऑडिशन थींदो ऐं तव्हां सुठो था ॻायो, त पोइ मुंहिंजी वधीक शौक़ु इश्क जाॻियो, ऐं पोइ मां वियुसि उते माॻे ई हितां माइग्रेट करे ऐं उते वञी दाख़िला वरिती मूं SM साइंस कॉलेज में। ऐं DJ साइंस कॉलेज में मुंहिंजी कोशिशि हुई, पर उते न थी सघी छो जो लेट थी वई, ऐं अलहमदिल्ला मां होशियारु हुयुसि, इंजीनियर पियो थियां, मुंहिंजे वालिद जी ख़्वाहिश हुई त मां इंजीनियर थियां, उहे बि इंतकाल करे विया। जी जी। केतिरी उमिरि में उस्ताद बुखारी सां तव्हांजी मुलाक़ात थी? एज केतिरी? उस्ताद सां जॾहिं आउं कॉलेज न आउं मैट्रिक थो पढ़ां या 9th थो पढ़ां पायलट हाई स्कूल में, त हाई स्कूल में प्रोग्राम थियो आहे जंहिंमें उस्ताद बुखारी जन आया आहिनि, ऐं उन्हनि खे ख़बर हुई त मां सुठो ॻायां थो,
उन्होंने मूंखे हिकिड़ो गीत पने ते लिखी ॾिनो उन मथां कुझु का उन जी तर्ज़ बि लिखियलु हुई त उहो मूं गीत पहिरीं ॻायो, असीं हूं सिपाही ओ भिटाई तुंहिंजे सिंध जा, दराज़नि जे देस जा कलंदर जे सिंध जा। इहो मूंखे ॿोल बि यादि आहिनि। उस्ताद जो गीत ॻायो, मूंखे ॾाढी अलहमदिल्ला मोट मिली। अहिड़े तरीक़े सां उस्ताद सां असांजी दुआ सलाम ऐं वधीक मतिलबु वेझाइप थी वई। जी जी, कॉलेज में वरी असांजा उस्ताद बि रहिया, छो जो मां 2 साल कराची में पढ़ियुसि, वरी मां मोटी अचे क्लियर वरी बि इंटर मां दादू कॉलेज मां कई। उस्ताद सां वधीक वेझाइप थी ऐं वधीक जेको आहे सो मां ख़ुशि नसीबु आहियां। सर फस्ट जेको ॻायो रेडियो ते ॻायो या टीवी में? पहिरीं मां टीवी ते ॻायो। टीवी ते ॻायो? टीवी नई टही प्रोग्राम हलंदो हो। अच्छा, नई टही प्रोग्राम में नौजवाननि खे चांस ॾींदा हुआ। सर इलाही मुश्किल हूंदो हुयो पीटीवी ते कमु करणु, उते चांस मिलणु, माण्हुनि खे इलाही चवंदा आहिनि लाइन में बीहणो पवंदो, सालनि ताईं इंतज़ारु करिणो, एंट्री ॾाढी मुश्किल, गेट खां अंदरि अचण बि ॾाढो ॾुखियो हूंदो हो। पोइ ॾुखियाई थी या आसानी सां? अल्हम्दुलिल्लाह त मूंखे ॿुधायो त कॉलेज में हुन सां वाक़फ़े थी के प्रोड्यूसर सां दादू अचाई हा, बल्कि समय जो साहब मशहूरु प्रोड्यूसर आहे। अच्छा। उन्हनि मूंखे गेट पास मोकिले छॾी हुई। मूंखे बेदिल मसूर साहब ऐं असांजो साईं तमामु सीनियर आर्टिस्ट जेके हाणे हालायात न आहिनि, साईं शाह साहब जेको गुज़ारे विया, शफ़ी शाह, उहे मूंखे रिसीव करणु आया जेको आहे सो गेट ते। ऐं मूंखे ॾाढो जेको आहे सो इज़त सां तरह सां हुते वठी विया। प्रोड्यूसर सां मिलायूं जेको नई टही कंदो हो एजाज़ उकेली साहब, पोइ अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी एंट्री थी। हुननि थोरी टेस्ट वरिती। मुंहिंजो उस्ताद बि मूं हुते कराची में कयो, ख़ान साहिबु कुदरतुल्ला ख़ान, उन जा फर्ज़ंद हुआ उस्ताद ज़फ़र अली, उहे मौसीक़ार हुआ। उन्हनि मूंखे पास कयो कि भाई इहो सुठो ॻाए थो। पोइ नई टही प्रोग्राम लाइव हलंदो हो। हा, लाइव प्रोग्राम जो पहिरीं लाइव जो एतिरो लाइव जो हूंदो हो ऐं लाइव ॻाइणु ॾाढो रुचो। अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो शौक़ु हो, इश्क़ हो, जज़्बो हो, सुठे नमूने सां। ऐं हर हफ़्ते मुंहिंजो प्रोग्राम हलंदो हो। ॾाढो आउं टीवीअ ते आयुसि, पर हिन पासे असांजे दादू या लोअर सिंध में न हो, पोस्टर वग़ैरह न हूंदा, त हिन पासे ख़बर न हूंदी तमामु। रेडियो ते बि मूं उन ई दौरान ॻायो। रेडियो ते जॾहिं मां रिकॉर्ड कयो मोॾे नेण न खण, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो फस्ट सॉन्ग तमामु हिट वियो, जेको झंग झर। पर माण्हू मूंखे बाए फेस न सुञाणींदा, कहिड़ो आहे ज़ाहिर आहे, रेडियो ते ख़बर न हूंदी त माण्हू सुञाणी आहे, ज़ाहिर आहे, पोइ सिर्फ़ु आवाज़ जो हिकिड़ो जादू हूंदो। सर इन फील्ड में कोई अहिड़ो टाइम आयो हुजे, अहिड़ो पहर आयो हुजे त न इलाही ॾुखियाई फेस करणी पई हुजे, जॾहिं दिलि चयो त हाणे गिव अप थो कयां, न मां वञी पढ़ाई थो कयां या ॿियनि ॿाहिरनि वांगुरु वञी जॉब वग़ैरह थो कयां, कॾहिं अहिड़ो टाइम विच में आयो मंजूर सकीरानी साहब जी ज़िंदगी में? कराची में जॾहिं मां रहियां पियो त बचपन खां मूंखे ख़ुददारी जो मुंहिंजी जुज़ आहे। सो कंहिंखां घुरणु या कंहिंखां शर्म ईंदो सवाइ माउ जे। अमर खां मां पैसा घुरी वरिता ऐं मुंहिंजी मदद कंदी हुई। बाबा खां बि टिजंदो हुउसि, छो जो उहे महीने जी पॉकेट मनी ॾेई छॾींदा त वरी उन्हनि खां वठणु ॾाढो ॾुखियो लॻंदो। पर कराची पढ़ण जे लाइ वियुसि त उन्हनि मूंखे ॾींदा, सपोर्ट कंदा। पर तॾहिं बि कराची हुई, भई भाउ खां या भाभी खां या कंहिंखां घुरणु मूंखे ॾाढो ॾुखियो लॻंदो हो। कराची त विख विख ते पैसे जी ज़रूरत पए पई, ऐं शोबिज़ जी दुनिया जी रेडियो टीवी ते टिप टॉप रहणो पियो। सो अल्हम्दुलिल्लाह वक़्तु पास कयो ऐं महसूसु थियो कुझु वक़्तु त मां हिते जेकर जॉब बि कयां, पर मूंखे तालीम बि रहणी, तालीम बि इंजीनियरिंग जो बि ख़्वाबु हुयो। पर पोइ ॿ गितरा चवंदा आहिनि मुठ में न ईंदा आहिनि, हिकिड़ो ई करे सघिजे। हा, मूंखे इंजीनियरिंग में अल्हम्दुलिल्लाह एडमिशन मिली मेहरान में, मां आयुसि, पोइ उते साल 2 पढ़ियुसि। उतां VC साहब हुया कुरैशी साहब जन, उन्हनि मूंखे घुराए पंहिंजे ऑफिस में, मूंखे सलाह ॾिनी त बाबा हेतिरा इंजीनियर आहिनि, स्टूडेंट्स सभु इंजीनियर थियण था चाहिनि। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो रेडियो ते इहो मुंडे नेण न खणी, या टीवी ते उहे प्रोग्राम हैदराबाद में ॾिसनि पिया। हर हफ़्ते तूं वञी थो टीवी ते, ऐं तूं पंहिंजो सेमिस्टर बि 1-2 मूंखां को मिस थियो हो। उन्हनि चयो त तव्हीं सुठो आहे, त आर्टिस्ट थियो, सुठो ॻायो था, ॻाइण में तव्हां पंहिंजो हिन महिल माशाल्लाह तव्हांजो सुठो नालो थी वियो आहे, महिनत कंदो अञा वधीक। मूंखे हुनजी ॻाल्हि ॾाढी पसंदि आहे। मुंहिंजो वाक़ई ॿ मुठ में कोन्हे ईंदा, मूंखे ॻाइण जो इश्क़ मूंखे छॾे न पियो, प्रोग्राम मिस करणु मां चाहियां न पियो।
जो मूंखे अल्हम्दुलिल्लाह सुठी मोट मिले पई, सुठा गीत रिकॉर्ड पिया थियनि, ख़ुशी महसूसु पई थिए, रेडियो ते टीवी ते लाइव प्रोग्राम कयां पियो, रिकॉर्ड बि थियनि पिया, त पोइ मां ॻाइण जी तरफ़ अची वियुसि। बसि इहो महसूसु थियो त वक़्त ते ॾुखियाई आई, पर पोइ बाद में वरी अल्हम्दुलिल्लाह पोइ उतां ई मां उन पंहिंजो पाण खे मेंटेन करण जी कोशिशि कई, जेको टीवी तां मिले पियो, जेको रेडियो तां मिले पियो, महदूद हिकिड़ा चेक थींदा। हाँ, महदूद ज़ाहिर आहे, हिनमहिल ताईं बि असांजी पीटीवी जा चेक महदूद जी उन्हनि मां ईअं ऐं कुझु बि थो मां खां वठी वेंदो हुउसि पैसा, चकर बि लॻाईंदुसि ॻोठ जो ई वेंदो। मां 15-20 साल कराची में रहियुसि बाक़ाइदे, मन हुयो रातियूं त बसि साहिब बि असांजी महिरबानी दोस्त हुते, उन्हनि जी बि शाइरी असां जे हिसे में आई त उन्हनि बि काफ़ी हेल्प कई, सुठा गीत बि ॾिना, तंहिंखां सवाइ मुंहिंजी हुते काफ़ी मदद बि कई, ईअं सम्झो मुंहिंजा प्रोग्राम्स बि कराया। तॾहिं पॉप शो ऐं जेको आहे डिस्को जो दौरु अची वियो त असां हिकिड़ो पॉप शो बि कयो हो कराची में, मेट्रोपोल होटल, वॾो होटल ते वरितो हुयो त इंटरकांट में करण जो, पर हुते हाल असां हिन मेट्रोपोल में कयो, सुठो असांखे मोट मिली ऐं तवसु साहिबु ॾाढो मूंसां हेल्प कई। हा, त सुठनि दोस्तनि जी यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। पोइ सर जॾहिं एतिरी महिनत कई, स्ट्रगल कई, नालो शोहरत सभु शयूं कमायूं, हिकिड़ो साल